अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया खालिद कलियार के1 न्यूज़ नेटवर्क सां गॾु। नाज़रीन, वापदा तरफ़ा हैदराबाद में लोड शेडिंग जो आज़ार बणियल। हैदराबाद जे ॿियनि इलाक़नि जीअं फुलेली में लोड शेडिंग जो आज़ार। फुलेली रहवासी परेशान। बिल्कुल लाइट कोन्हे, लाइट न हुअण जे करे असां वटि जेको आहे सो पाणी जो भी मसलो आहे। हिते गैर एलानिया वध में वधि हिते लोड शेडिंग आहे। महिरबानी करे हिन ते जेको आहे सो जेके बस वारा आहिनि उहे जेके इख़्तियार रखनि था उन्हनि खे जेको आहे सो इल्तिमास आहे त हिन असांजे मोहल्ले मां इहे लोड शेडिंग जो आज़ार ख़तमु कनि त जीअं असीं जेको आहे सुकून सां हिन भलारे महीने में इबादत करे सघूं। रोज़ा लेदा हैं, बच्चे कैसे रखें, सारे से के परेशान हो रहे हैं। लोड शेडिंग बहुत ही हद से ज़्यादा हो रही है। अब किस तरीके से बंदा रोज़ी रखे, पानी नहीं है, लाइट नहीं है, किस तरीके से बंदा रखेगा रोज़े। अभी तक खुदारा ये इनसे बोलो कि रोज़े क्या नाम है, लाइट तो नहीं जाए, पानी नहीं जाए, लाइट नहीं जाए, कि किस तरीके से रोज़े रखें। बच्चे हैं, छोटे बच्चे हैं, जवान हैं, बूढ़े हैं, किस तरीके से रखेंगे रोज़े। पानी नहीं है, ये कि लू चल रही है, गर्मी हो रही है, बच्चे बुखार में पड़े हैं, बड़े बुखार में पड़े हुए हैं। SDO जुमन जमाली फुलेली जो जेको आहे हू वापडा जो SDO आहे ऐं हिन जेको आहे पूरे फुलेली सब डिवीज़न खे जेको आहे ॾाढो तंग कयो आहे। माण्हुनि खे जेको राइशी माण्हू आहिनि बिल बि भरनि था ऐं जेको आहे 16 अरिड़हं कलाक जेको आहे लोड शेडिंग जेको आहे सॼे ॾींहं में थींदी आहे हिते न हिन इलाइक़े जे अंदरि। ऐं कंप्लेन करे करे एक्सीएन खे बि ऐं मथे बि असां कंप्लेन कई आहे, पर हुते बि जेको आहे उहो ॿुधण वारा न आहिनि। हू हिन जो अलाए छा मक़सदु आहे, छा चाहे थो हिते माण्हुनि खे हीअ ॻोठ करे छॾियो अथसि। ॻोठ वांगुरु 18 कलाक लाइट कोन्हे, 20 कलाक लाइट कोन्हे ऐं हिन खे जेको आहे महिरबानी करे हितां हटायो वञे। जुमन जमाली खे SDO फुलेली शिफ्ट तां हटाए कंहिं साइड लाइन ठुडे लाइन हणाए वञेसि त साइड ते निकिरी वञे किथे ऐं माण्हू जेको आहे रमज़ान जे अंदरि सुख जो साह वठनि। 18 कलाक लाइट न हूंदी आहे, माण्हू परेशान आहिनि। रोज़नि जे अंदरि ॿार बच्चा वीचारा परेशान आहिनि, तड़पंदा रहंदा आहिनि। तव्हां पाण चेक करो, विज़िट करियो हिते इन इलाइक़े जे अंदरि। माण्हू तव्हांखे पाण कंप्लेन कंदा इन शइ जी त जेको आहे उहो लाइट हूंदी न आहे। हींअर बि जेको आहे 1 बजे खां वठी 4 बजे ताईं लाइट न हुई, सुबुह जे टाइम वरी लाइट न हुई, हींअर वरी 2-3 कलाकनि खां पोइ वरी लाइट बंदि करे छॾंदो आहे। ऐं राति जे टाइम बि इहो थींदो आहे लाइट न हूंदी आहे ऐं ट्रांसफार्मर जा लिंक लाइ छॾंदो आहे। अलाए छा सिस्टम जेको आहे हिन जे हथ में आहे हलंदो रहंदो आहे। हिन खे कहिड़ा गुरू आहिनि, केरु सेखारींदा आहिनि, छा कंदा आहिनि, या त अची वेही खुली कचहरी हणे माण्हुनि जी कंप्लेन ॿुधे छा कंप्लेन आहे, या पाण सां ॻाल्हाए त छा जेको आहे हिन खे तकलीफ़ आहे त हुनजी तकलीफ़ जेको आहे उहो ख़तमु करियूं असां। त महिरबानी करे हिन हमरा खे जेको आहे हितां ट्रांसफ़र कई वञे। चीफ साहब सां मां गुज़ारिश कंदसि, जेको हैदराबाद जो चीफ आहे वापडा जो, हुन सां मां गुज़ारिश कंदसि त जुमन जमाली जेको आहे हिन खे हिन एरिया मां जेको आहे कढियो वञे, किथे साइड लाइन ते करायो वञे। बसि महिरबानी कई वञे, हिन खे लाइन हाज़िर कयो वञे हिन खे जुमन जमाली खे। भाई साहब जो मुसलमान कंट्री आहे ऐं हींअर रमज़ान जो महीनो हले पियो ऐं हींअर 18 कलाक लोड शेडिंग हले पई। आज़ान जी ख़बर नथी पवे ऐं असां मुतालबो था करियूं त हिते जो SDO आयो आहे जुमन जमाली, हिन खे ट्रांसफ़र हितां कयो वञे। सॼे हैदराबाद में एॾी लोड शेडिंग कोन्हे जेतिरी असां वटि हिते लोड शेडिंग आहे। भला ही असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे। हिते असां बिल बि पे करियूं था, सभु ॻाल्हि आहे। हिन खां अलावा बि हिते असांखे पंहिंजी मर्ज़ी सां जेॾी महिल चाहे थो उहो बंदि थियो वञे, जेॾी महिल चाहे थो खोले छॾे थो। इहा कहिड़ी तरीक़ोकार आहे? को शेड्यूल हिन जो कोन्हे, को हिन जो तरीक़ेकार कोन्हे। पंहिंजी मर्ज़ी सां ही जेसिताईं जॾहिं चाहे थो इहो पंहिंजो बंदि थो करे छॾे, लाइट बंदि थो करे छॾे। हिते असांजे फ्रिजनि में सभु सामान ख़राबु थियो वञनि, सभु थियो वञनि। आख़िर भला हिन जो हाल आख़िर छा थींदो? ही केॾी लोड शेडिंग आहे जो ख़तम ई नथी थिए।